विश्व मुस्लिम लीग नून PS शाहमंजोद उम्मीदवार नसीर अहमद मेमण भिक्षा भरिसां ॻोठ हाजी छुटो ख़ान मलूखाणी में ईंदड़ जनरल इलेक्शन जी वर्क जे हवाले सां मलूखाणी बिरादरी जी दावत में शिरकत कई। इन मौक़े ते मेहर मलूखाणी, कामरान मलूखाणी, मोहम्मद हाशिम मलूखाणी, अली हसन मलूखाणी, अल्लाह ॾिनो मलूखाणी, ग़ुलाम हुसैन ॿियनि पारां बिरादरी समेत मुकमल हिमायत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते ॻोठाणा मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार नसीर अहमद मेमण अॻियां शिकायतुनि जा अंबार लॻाईंदी चयो त गुज़िरियल 15 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मखदूम ख़ानदान खे वोट ॾिना आहिनि, मगर हिन जदीद दौर में असां वटि स्कूल, बिजली, रोड, रस्तनि जी का बि सहूलियत न आहे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त हाणे असां इन्हनि मां बेज़ार आहियूं जेके हर 5 साल बाद इलेक्शन जे मौक़े ते अची कूड़ा वाइदा कया था वञनि। हाणे असां उन्हनि जे कूड़नि वाइदनि ते यकीन न कंदासीं ऐं पंहिंजे वोट जो सही हक़ अदा कंदासीं। मुस्लिम लीग नून पारां नामज़द कयल उम्मीदवार NA 216 ते बशीर अहमद मेमण ऐं PS 57 ते नसीर अहमद मेमण खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।